खैरपुर नाथन शाह लॻ सरकारी प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ शहरनि जो इंडस हाईवे ते धरणो ट्रैफ़िक मुअतल। खैरपुर नाथन शाह लॻ इंडस हाईवे ते कोर्ट मोहम्मद यूसुफ नाइट वासियुनि जो सरकारी प्लाट ते हिकु मुबीना हथियारबंद साण करे कब्ज़े करण ख़िलाफ़ किरण नाइट शहाबुद्दीन नाइट बरकत नाइट जी अॻवानी में सवी ॻोठाणनि जो रुकावटूं रखी तयार खे बाहियूं ॾेई इंडस हाईवे बंदि करे छॾियो। इंडस हाईवे बंदि थियण सबबि लाड़काना हुआ। कराची ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं ऐं मुसाफ़िरनि खे सख़्तु तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन सॾण लाइ चयो आहे त हिकु बाअसर मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी मदद सां सरकारी ख़ाली पियल प्लाट ते ज़बरदस्ती कब्ज़े जो इरादो रखे थो। ख़ाली पियल प्लाट ॻोठाणनि जो क़दीमी आहे जंहिं में धंधो पाणे शोर थींदो आहे। कब्ज़े हेठि आयल प्लाट तां फ़ौरी कब्ज़ो ख़तमु करे कब्ज़े कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।